नाज़िन घोटकी में योम आशूर जा जुलूस बरामद किया विया आहिनि। सिक्योरिटी इंतजाम इंतहाई सख्त आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एहसान कलवर। जी बिल्कुल मारल महाराम के दिहाड़े ते सॼे मुल्क के ॿियनि शहरनि जी घोटकी ज़िले में भी मातमी जुलूस ने आज़ादारी जो सिलसिलो जारी है। घोटकी शहर की 5 इमाम बारगाहनि मां मातमी जुलूस बरामद थिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ रूटनि रस्तनि खां थींदे हुसैनिया चौक वटि पहुता आहिनि, जेके हिते मरकज़ी जेको मातमी जुलूस आहे उन में शामिल थिया आहिनि। मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी के हवाले सां तव्हांखे ॿुधाए थो हलां त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। पुलिस सां गॾोगॾु रेंजर्स जा एहलकार पिणु मुक़ररु कया विया आहिनि। जॾहिं त घोटकी शहर के अलावा घोटकी ज़िले में अॼु टोटल जेके मातमी जुलूस आहिनि उहे 53 मातमी जुलूस बरामद थिया आहिनि, जेके घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि मां बरामद थिया आहिनि। इंतज़ामिया पारां 53 मातमी जुलूसनि मां 10 मातमी जुलूसनि खे हसास करार ॾिनो वियो आहे, जिते सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। जेके ही मातमी जुलूस आहिनि घोटकी शहर में जेके बरामद थिया आहिनि हुसैनी चौक वटि पहुता आहिनि। हुसैनी चौक खां पोइ जेको पंहिंजी रवायत मूजिबि जेको मरकज़ी इमाम बारगाह आहे, इमाम बारगाह मंज़िल मेहंदी, हिते जेको आहे मजलिस अज़ा मुनक़िद कई वेंदी। उन खां पोइ मंज़िल मेहंदी तरफ़ रवाना थींदा। उन खां पोइ जेको आहे मेन चौक वारो जेको इलाइक़ो आहे उते जेका आहे शामी गरीबा मुनक़िद कई वेंदी। सिक्योरिटी के हवाले सां तव्हांखे ॿुधायां टोटल घोटकी ज़िले में 3000 पुलिस जा एहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त रेंजर्स जा एहलकार बि 300 खां वधीक एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। सिक्योरिटी के हवाले सां अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं DSP घोटकी यार मोहम्मद रिंद सां, त उन्हनि जो अॼु जेके मातमी जुलूस जेके घोटकी में बरामद थिया आहिनि उन बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। अल्लाह जे फज़ल सां तव्हां ॾिठो हूंदो फ्रॉम द फर्स्ट डे खां वठी अप टू नाउ असांजो कोशिशूं काविशूं जारी आहिनि ऐं सिक्योरिटी रेंजर्स ऐं पुलिस स्पेशल ब्रांच इन खां अलावा जेके असांजा इदारा आहिनि उहे असां सां बिल्कुलु तावन में आहिनि। हितां जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सां असांजो राब्तो आहे। मोर देन 700 जेका पुलिस ऑफिशियल्स ऐं रेंजर्स इन खां अलावा 300 जेका रेंजर्स आहिनि उहा बि जेका पंहिंजी जाइ ते जेको कमु असां सां गॾु हिते करे थी सभु ॼणा घोटकीअ में। अल्लाह जे फज़ल सां तव्हां ॾिठो हूंदो सुबुह सां 10 खां जुलूस जेके बरामद थिया आहिनि। टोटल घोटकी सिटी में 10 जेके जुलूस आहिनि उहा मेजॉरिटी जेका उन्हनि जी जेका हिते चौक ते हुसैनी चौक ते अची पहुची चुकी आहे। बाक़ी हिकिड़ी जेका आहे अनवराबाद वारी उहा रस्ते में आहे अचे थी। हिते सिक्योरिटी जे हवाले सां असां तमामु सख़्ती रखी आहे। तव्हां ॾिठो हूंदो वनरेबल पॉइंट्स ऑलरेडी कवर्ड आहिनि ऐं फ्रॉम फर्स्ट डे खां वठी टिल नाउ अप टू मोहरम में कुझु वक़्तु हलंदो कॉम्बिंग ऑपरेशन असांजा कंटिन्यू हलिया आहिनि। सरायस होटल्स बस स्टैंड जी चेकिंग कंटिन्यू हली आहे। त हिन महिल ताईं अल्लाह जे फज़ल सां किथे बि का अहिड़ी का शिकायत न मिली आहे। असांजो तव्हां जेको हालात जे नज़र खे ॾिसंदे असां सीनियर हाईअप्स जे डायरेक्शन ते असां हथल मक़दूर कोशिशि कई हर जवान खे विजिलेंट रखियो आहे। जेके बि ड्यूटी में ड्यूटी अवर्स में तमामु विजिलेंट आहिनि ऐं तमामु सुठे नमूने सां पंहिंजी सिक्योरिटी करे रहिया आहिनि। स्वीप जे हवाले सां बि तमामु स्पेशल ब्रांच पंहिंजो ॾाढो हिकिड़ो पॉज़िटिव उन्हनि किरदारु कयो आहे। इंटेलिजेंस जे हवाले सां इंटेलिजेंस इदारा बि असांखे वक़्तन फ़वक़्तन असां सां राब्ते में आहिनि। त हर मामिलो अलाह जे करम सां ठीकु हल रहियो आहे। महिरबानी। बिल्कुलु तव्हां DSP घोटकी यार मोहम्मद रिंद जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त मातमी जुलूसनि जी हिफ़ाज़त लाइ जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उहे इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। जितां जितां मातमी जुलूस गुज़र थी रहिया आहिनि उन्हनि रस्तनि खे आम माण्हुनि जे अचु वञ लाइ सील कयो वियो आहे, जॾहिं त जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उहे बि बंदि कया विया आहिनि।